गज़ल 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 कीअं लॻंदी हाँ या हाँ कलाम? हाँ ज़रूर। हिकु सुहिणी गज़ल तव्हांजे साम्हूं पेश थी कयां। इब्राहिम मुंशी जी लिखियल आहे, तमामु ओके। सुठी गज़ल आहे, ध्यान सां ॿुधिजो। हिक मुंद चरी आहे, बीजा रात ठरी आहे। हिक मुंद चरी आहे, बीजा रात ठरी आहे। अहिड़ी में अचण तुंहिंजो, अहिड़ी में अचण तुंहिंजो, भागन जी भरी आहे। हिक मुंद चरी आहे, बीजा रात ठरी आहे। ॾिस संग हुसारन जा, कीअं कंधन माइन था। ॾिस संग हुसारन जा, कीअं कंधन माइन था। ऐं हीर हिलोड़न ते, छा साज़ सुणाइन था। ॼण सुहेड़ीअ सिंधुअ मां, ॼण सुहेड़ीअ सिंधुअ मां, आई तार तरी आई। अहिड़ी में अचण तुंहिंजो, अहिड़ी में अचण तुंहिंजो, भागन जी भरी आहे। हिक मुंद चरी आहे, बीजा रात ठरी आहे। थैंक यू। वाह 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 वाह, मतलब मूंखे त ईअं कंफ्यूजन में अची वियुमि मां, प्रोग्राम में असां अञा छा छा करिणो आहे उन ते ध्यानु ॾियां या तव्हांखे बसि ॿुधंदो ई रहां। ॾिसो हेठां अर्जुन अंकल बि हेठां सुठा सुठा कमेंट्स था लिखनि कि कंहिं अर्जुन ॾींहुं भई इहो अंकल जे जेको लाइ मां चवणु चाहींदमि अर्जुन जी जे लाइ कि ही वॉज द वन कि मूंखे तुंहिंजे आवाज़ में हिकु मुंद चरी आहे ॿुधणी आहे, त मां शायदि इन जे करे मां चयो न मुंहिंजी प्रैक्टिस चालू आहे, बट आई विल ट्राई टू सिंग ऑन होशियार सिंधी।